अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि बाश हूंदव खैर सां हूंदव। दोस्तो हीअ 17 जनवरी ते ॿ किताब घुराया। सो किताबनि खे ॾिसंदे दाऊं निकितियूं, छो न निकिरनि। ऐं हीअ अगरि किताब तव्हां वठणु चाहियो ॾिसणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आहे। मुंहिंजो तारीफ़ करण जो मक़सदु इहो त मूं हीअ किताब घुराया आहिनि, मां पाण पढ़ंदुसि। बाक़ी तव्हां राज़ राणा आहियो, तव्हांखे शेख हयाज़ या क़ौमी आज़ादी जे हवाले खां का दिलचस्पी आहे, क़ौम पढ़णु था चाहियो तारीख़ खे, मुख़्तलिफ़ मुल्कनि जी क़ौमी आज़ादियुनि खे, त तव्हां किताब पढ़ी सघो था। शेख हयाज़ खे पढ़णु चाहियो था, शेख हयाज़ जो हीअ किताब कंट्रावर्शियल थोरो तनक़ीदी नज़र सां आहे, पढ़णु चाहियो त राज़ राणा आहियो। बाक़ी हीअ किताब साथियो हिन पब्लिकेशन छपिराया आहिनि, पर तव्हांखे मां थोरो ॾेखारींदो हलां। साथियो हीअ जेको आहे सो नोट कजो 80 पेजिस ऐं जेका क़ीमत आहे हिन जी, सो हीअ क़ीमत आहे 300 रुपया। सो साथियो हीअ क़ीमत हिन जी आहे 300 रुपया 80 पेज। ऐं हीअ साॻियो ई किताब साॻे महीने में शाया थियो आहे 112 पेजिस, ऐं जेका आहे सो क़ीमत जेको आहे सो हिन जी क़ीमत बि 300 आहे। ॿिन्ही खे डिसंबर में शाया कयो आहे। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे पढ़ंदड़ सां। मञूं था महांगाई आहे, किताब महांगा, पनो महांगो थियो आहे, पर पनो हाणे जेके कुझु मार्की जा दोस्त ॿुधाइनि था, जेके कुझु पब्लिशर आहिनि उहे ॿुधाइनि था त पनो सस्तो थियो आहे ऐं किताब धड़ाधड़ विकिरो थो थिए। पढ़िजे थो नथो पढ़िजे मूंखे इहा ख़बर न आहे, पर धड़ाधड़ विकिजे थो। कहिड़ो बि धंधो अगरि नाकाम हूंदो आहे, धंधो न हलंदो आहे, बंदि कंदो आहे, पर हीअ एॾो ज़ुल्म एॾो नाहक जेको आहे सो सुठो कोन्हे को पढ़ंदड़नि सां, ईअं न त भॼी वञूं। साथियो बसि एतिरो ई चवंदुसि, बाक़ी अॻिते किताब जी तारीफ़। हीअ साथियो किताब आहे सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जी हैसियत में शेख हयाज़ जा आख़िरी 18 महीना। साथियो हीअ जेको आहे सो शेख हयाज़ जे हवाले खां किताब आहे, जिन वाइस चांसलर हुयो मंसूर कादर लिखियो आहे। उन्हीअ जो जेको आहे सो हीअ मंसूर कादर साहब पाण शेख हयाज़ जो फ़ोटो निकितल आहे। परवानो भट्टो लिखे थो त मंसूर कादर हिकु मुतहरिक इंसान आहे। केतिरे अदबी तहरीकुनि ऐं इज्तिमाउनि में गॾिजी वेहणु, हिक ॿिए खे सम्झण जो मौक़ो मिलियो आहे। हिकु सचो ऐं बेबाक इंसानु आहे। अलाह ताला खे वरी ॼमार ॾिए जीअं हू सिंधी क़ौम, सिंधी ज़बान, सिंधी अदब जी ख़िदमत कंदो रहे। ठीकु आहे मंसूर साहब। मंसूर कादर हिकु सुठो लेखक, पब्लिशर, मुर्तबाही, सादो सुधो साफ़ माण्हू, माज़ी शागिर्द, सियासत में सरगर्म रहियो आहे। मंसूर कादर कुझु सुठे किताबनि खे मुर्तब तर्जुमो करे पिणु पढ़ण लाइ ॾिना आहिनि। जेकॾहिं मंसूर कादर लिखण पढ़ण पब्लिकेशन जो इहो कमु करे त पक सां ई माण्हू संदसि क़ौमी सगारो अदब ॾेई सजागी ऐं भाईवार थी सघंदो। साथियो हीअ हिन मंसूर कादर जे हवाले खां। बाक़ी अंदरि हिन किताब में छा आहे उहो मां तव्हांखे जेको आहे सो हीअ यादगिरियूं आहिनि तव्हांखे अंदरि ॾेखारियां थो त माना हीअ कहिड़नि टॉपिकनि ते लिखियो वियो आहे। थोरी वीडियो सां थोरो मसइलो थिए थो पियो। सो हीअ जेको अर्पणा कई आहे सिंध धरती जाइज़ हक़ीक़त लाइ जुज़त कंदड़ सिंध यूनिवर्सिटी जे बाशऊर गैरतमंद शागिर्द जे नाले। मंसूर साहब तव्हांजी बिल्कुलु सुठी आहे अर्पणा आहे। साथियो किताब घुराइणु चाहियो, इदारे जो फ़ोन नंबर आहे, सिधो कॉल करे घुराए सघो था, पर आहे महांगो। साथियो हीअ जेको आहे हीअ टॉपिक्स आहिनि शेख हयाज़ मदनी सिंध जा लिखियलु मयारी ख़त, पोइ शेख हयाज़ वाइस बणिजी वियो। शेख हयाज़ जी तक़रीर जो ऐलान, शेख साहब जी प्रेस पधिराई, सिंधी अदब शाइर तरफ़ां आजियां, गैर सिंधी तरफ़ां भलीकार, खानकेड़ो सिंधी अदब शाइर तरफ़ां न आजियाणो, 3 मिसाल तबसरो, शेख हयाज़ मुख़ालिफ़नि जो जवाबु, शेख हयाज़ जी ॾोहनि जी अणमुकमल चार्जशीट, शागिर्दनि जी रेस्टिकेशन ऐं गिरफ़्तारी, सिंडिकेट सिलेक्शन कमेटी मीटिंग, गैर सिंधियुनि जूं मुक़ररियूं, तरक़ियूं, स्कॉलरशिपूं, प्रो वाइस चांसलर गुलाम आगो जा कारनामा, यूनिवर्सिटी जे कुझु ॿियनि कार्यनि जो ज़िक्र, रेस्टिकेट कयल शागिर्द जो तफ़सील, शेख हयाज़ हथां नवाज़ल अदीब ऐं दानिश्वर, साईं जेम्स ऐं शेख हयाज़, पोड़ो बाग़ी शेख हयाज़ जी साईं जेम्स ते तनक़ीद, ज़ुल्फ़िकार भुट्टो, शेख हयाज़ जो एतिराफ़, जॾहिं मूं वाइस चांसलर जी नौकरी क़बूल कई, सिंधी लेखक सां सिंधनि जे वॾनि वज़ीर सां मुलाक़ातूं, शेख हयाज़ जे प्रोग्राम में कयल तक़रीर, शेख हयाज़ लिखियल यादगार तक़रीर, थर्ड पार्क में शेख हयाज़ जो तक़रीब ख़िताब, शेख हयाज़ जा लिखियल तारीख़ी तकरारी ख़त। हीअ टॉपिक्स आहिनि मुख़्तसिर किताब में। पढ़णु चाहियो इन्हनि हवाले खां, तारीख़ी थोरी घणी मालूमात आहे, पढ़ी सघो था त राज़ राणा आहियो, को इशू दॿाव न आहे त पढ़ो हरू भरू। हीअ मूं वटि किताब आयो, मुंहिंजो इहो हुयो त मां तव्हांखे तारीफ़ करायां त हीअ किताब बि मार्केट में आयो आहे। अगरि पढ़णु चाहियो त वेलकम।
ऐं साथियो ॿियो किताबु आहे क़ौमी आज़ादी जूं तहरीकूं रुख़ सिंधी। हीअ असांजो मानवा रुख़ सिंधी आहे, जंहिंजे अॻ में 9 किताब हीअ शाया थियल चुकनि। तव्हांखे मां थोरो ॾेखारियां। हीअ जेको आहे सो ॾुतल देस जी कहाणी, अॼु जे सिंध, हिकु मुतालो, ऐं काज़ी फैज़ मोहम्मद जी सवाने उमिरि जेको आहे सो उन ते आहे किताबु। ऐं सिंध जी क़ौमी तहरीक सुखी धरती विखरियल माण्हू, टोड़ी फाटक जो सानेहो, पाकिस्तान तरफ़ां जी तूफ़ान जे घेरे में, ऐं क़ौमी तहरीक आज़ादी तारीख़ जी लाट। हीअ किताब रुख़ सिंधी आहे। ऐं हीअ साथियो थोरो मां तारीफ़ कराईंदो हलां त जेको आहे सो हीअ मिले थो पियो, घुराइणु चाहियो आहे तमामु महांगो, अधु क़ीमत ते इदारो ॾिए थो त पोइ ठीकु आहे, न त बसि हीअ PDF में ईंदो। साथियो PDF में अचे थो, ॿिया 2 रुपए जे हिसाब सां कापी थी बि मिले थो पियो। ऐं असांखे अगरि 80 पेजनि जो हीअ किताबु 160 में, त असांखे जेको आहे रिआयती करे पोइ बि 140 में, 130 में असांखे फ़ोटो कापी पइजी वेंदो। दोस्त हिकिड़ो करे थो पियो, नालो न खणंदुसि। ऐं हीअ साथी हुन पंहिंजे ख़ानदान खां क़ौमियत ऐं सफ़र, क़ौमी वजूद जी ओसर, क़ौम जा ग़लति असर, क़ौम परस्ती ऐं साम्राज, क़ौमी आज़ादी जूं तहरीकूं, क़ौमी तहरीकनि जो इनक़लाबी किरदारु, क़ौमी सवाल ऐं मक़सदम, क़ौमी तालुकातनि जी तरक़ी में 2 रुझान, आज़ाद क़ौमुनि जी पोरियत, बैन अक़वामियत, क़ौमुनि जी हिकु थियण वारो अमल, क़ौमुनि जे हिकु थियण वारो अमल। हीअ रुख़ सिंधी जो आहे किताबु साथियो। हीअ वॾे फ़ॉन्ट सां ऐं महांगो किताबु आहे। हीअ रुख़ सिंधी पंहिंजे पारां 2 लफ़्ज़ लिखे थो, तव्हां ॾाढो पेश कयां थो पियो। हिन लाइ किताब मार्क्सिले नुक़्ता निगाह खां क़ौमी सवाल जो तनक़ीदी जाइज़ो वरितो आहे। उन सां गॾु क़ौमुनि जी तारीख़, इर्तिक़ा जे क़ानून पिणु बहस हेठि आंदो वियो आहे। क़ौम लिहाज़ जे थींदड़ मिड़नी ग़लति तशरीह तावीलनि खां रद्द कंदे क़ौम जी जदीद असुली साइंसी ऐं वसफ़ दलीलनि सां पेश कई वई आहे। असांजे मुल्क में क़ौमी मसइले खे मुख़्तलिफ़ धुरियूं मुख़्तलिफ़ नमूने सां पेश करे वञनि। ज़ालिम क़ौमुनि जा मार्क्सिस्ट उन खे तबक़ाती जुज़ जा दुश्मन करार ॾींदा आहिनि, त ॿिए तरफ़ मज़लूम क़ौमुनि जा इंतिहा पसंदि क़ौम परस्त मार्क्सिस्ट क़ौमी जुज़ दुश्मन ॿिए तरफ़ मज़लूम क़ौमुनि जा इंतिहा पसंदि क़ौम परस्त मार्क्सिज़म खे क़ौमी जुज़ दुश्मन जो नज़रियो सम्झी रद्द करे रहिया आहिनि, ऐं क़ौमी तबक़ाती जुज़ खे हिक ॿिए खां अलॻि धार नज़रिया सम्झी रहिया आहिनि। हिन किताब इन ॿिन्ही धुरनि खे मार्क्सिज़म जी रोशनी में जवाबु ॾेई उहा ॻाल्हि साबित कई आहे त मार्क्सिज़म कंहिं बि तरह क़ौमी आज़ादी तहरीक दुश्मन न आहे, न वरी क़ौमी आज़ादी तहरीकूं तबक़ाती जुज़ खे नुक़सानु रसाए सघनि थियूं। मार्क्सिज़म जे बानीअ खे इन ॿिन्ही जिदोजहदनि खे मिलाए खणण ते ज़ोर ॾिनो आहे, क़ौमी आज़ादी तहरीक जे बिना शर्त शुरू जी हिमायत करण ते ज़ोर भरियो आहे। सो साथियो, हीअ जेको आहे सो थोरो तारीफ़ किताबनि जो पढ़णु चाहियो। हीअ किताब तव्हां राज़दार आहियो, न त को मसइलो कोन्हे। आख़िर में वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक साथी।